जेकॾहिं तूं छोकिरी खे वरगलाए भॼाए आयो आहे त पोइ तुंहिंजी सज़ा सिर्फ़ु मौत हूंदी, मौत। ऐं तोखे पनाह जे लाइ हिते का बि जाइ न मिलंदी। रईस अकबर खान, मूं छोकिरी खे भॼायो न आहे, पर हिन जे पीउ रज़ा ख़ुशी सां छोकिरी मुंहिंजे हवाले कई। ऐं ॿियो त वरी असां ॿिन्ही जो रिश्तो बि थियल हुयो। हाँ साईं, असांजो रिश्तो थियल आहे ऐं असां ग़रीब आहियूं। मुंहिंजो पीउ सफ़ा मिसकीन आहे। मुंहिंजी ख़ुशी ऐं मुंहिंजे बाबा जी रज़ा ख़ुशी सां मां सिकू सां घर मां निकिती आहियां। कहिड़ी मजबूरी तव्हांखे ॻोठ छॾण ते मजबूर कयो? रईस अकबर खान, असांजे ॻोठ में कुझु ॾाढियूं धुरियूं बि आहिनि। उन्हनि जो खून थी पियो। हाणे उहा धुर खून बहा जे एवज़ में हिन जो संग वठण थी चाहे ऐं हिन जो निकाह हिकु ज़ालिम शख़्स सां कराइण था चाहिनि। रईस अकबर खान, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते यकीन नथो अचे त मां हिन जे पीउ सां तव्हांखे ॻाल्हायां थो। जी चाचा, मां सिकू थो ॻाल्हायां ऐं रईस अकबर खान सां तूं ॻाल्हाए। अचे रईस। अकबर खान, छोकरी जो पीउ कूड़ो कूड़े जो पुट आहे, कूड़ो कुरानी आहे। ॿिन्ही धुरियुनि जो फ़ैसिलो मूं कयो। मूं पाण चाकर खान फ़ैसिलो कयो। खून बहा में संग चटी विधो ऐं छोकिरी खे वनवाह में विहारियो। पर हुननि जूं ॻाल्हियूं त ॿियूं आहिनि। पोइ चाकर खान, मां तव्हांजी ॻाल्हियुनि ते एतबार छो कयां? अकबर खान, लफ़्ज़नि जी चूंड करे पोइ ज़बान मां लफ़्ज़ कढंदो कर। तुंहिंजे साम्हूं को आम माण्हू न, पर डूंगर खान जो पुटु चाकर खान बीठो आहे। ऐं तूं चाकर खान जी ज़बान जे मथां शक पियो करी। बहितरी इन में अथई कि छोरे ऐं छोरी खे मुंहिंजे हवाले कर, न त ॿी सूरत में असां ॿिन्ही जे विच में दुश्मनी जी अहिड़ी त बाह भरती जंहिंमें सभु सड़ी रख थी वेंदा। मुंहिंजो उन्हनि सां वाइदो थियल आहे चाकर खान। ईअं त मां उन्हनि खे तव्हांजे हवाले नथो करे सघां। हा, बाक़ी जेकॾहिं छोकिरो ऐं छोकिरी तव्हां वापसि वठण था चाहे त छोकिरी जे पीउ खे घुरायो, मुंहिंजे साम्हूं ॻाल्हियूं कयो। ॻाल्हियुनि जे ज़रिए मां तव्हांखे छोकिरो ऐं छोकिरी ॾेई सघां थो। मुंहिंजी दुश्मनी खे तूं सस्ते जो सौदो न समझजांइ अकबर खान। असांजी दुश्मनी तुंहिंजूं नस्लूं तबाह करे छॾींदी। उन करे ज़िद छॾ अकबर खान ऐं माण्हू इज़त सां असांजे हवाले कर। दिलावर खान, मुंहिंजो नस्ल तबाह करण जे लाइ तव्हांखे 10 ज़िंदगियूं खपनि। बाक़ी हिन ज़िंदगी में त तव्हां छोकिरी ऐं छोकिरो वापसि कोन था वठी सघो। हा, बाक़ी जेकॾहिं माण्हू वापसि करण जी ॻाल्हि आहे त सवाइ ॻाल्हियुनि जे मां वापसि कोन कंदुसि। ॻाल्हियूं असां तोसां तॾहिं कयूं आहे जॾहिं असां तुंहिंजा ॾोही हुजूं, पर हिन वक़्तु तूं असांजो ॾोही आहे। असांजा दुश्मन असांजे हवाले कर, न त ॿी सूरत में इन दुश्मनी जो तोखे वॾो नुक़सानु खणणो पवंदो। मूंखे हर नुक़सानु क़बूल आहे। मुंहिंजे ख़्याल में त तव्हां हाणे वञी सघो। वेंदासीं त असां ज़रूरु अकबर खान, पर वापसि वञण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ। ॿीहर जेकॾहिं असीं मोटियासीं न त पोइ हितां ख़ाली हथे न वेंदासीं। या त असां पंहिंजा माण्हू वठी वेंदासीं या त ते लाशनि जा ढेर लॻाए वेंदासीं। लॻे थो त माण्हू माराइण खां सवाइ चाकर खान कोन मिलंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।